कोटड़ी वेझो किंजर ढंढ जे पोरतन माली बदालीअ खां बचाइण जो मुतालबो कयो आहे। पोरतन ॿुधायो त कोरोना सूरताल सबबि पाबंदीअ बाद किंजर ढंढ असल ख़ूबसूरती विञाए वेठी आहे। हुन चयो त पाबंदी सबबि माण्हुनि अचणु बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि हू सख़्तु माली ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। पोरतन चयो त ढंढ वीरान थी वञण करे हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि। बीमारी सिलसिलो आयो न, बेरोज़गारी इलाही वधी आहे। जंहिंजो चुल्हो ॿरे थो, जंहिंजो चुल्हो न आहे ॿरियल। कोई ॾिस हींअर बि ॾिस कोई 2-3 गाॾियूं आहिनि, कोई वीचारो किथे परेशान वेठो आहे, कोई किथे वेठो आहे। लॉकडाउन ख़त्म थी वियो, आवाम अचे, असांजी मज़दूरी रोज़गार खुली वञे। कमकार कोन्हे, बुखुनि पिया मरूं, पिया आहियूं बसि। हीअ ॾिसो पिया हाल आहे, असांजो कहिड़ो हाल आहे। गवर्नमेंट असांजी जा मदद करे, जा कम छल असीं गुज़र करियूं। पोरतन मुतालबो कयो त तफ़रीह माग तां पाबंदी ख़त्म करे खेनि माली ॾुखियाईनि खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk